ॾिसो सरकार चई पंहिंजा वार थी पटे की सोशल डिस्टेंसिंग रखो लेकिन तव्हां खुले आम सोशल डिस्टेंसिंग जी धजिया उॾाए रखी आहे, ईअं चुंबक वांगुरु चिपकियल घुमो था हिक ॿिए सां। माना छो माना संसार मां मोह माया ख़तम थी वई आहे? ॾिसो अहिड़ी काई ॻाल्हि ई न आहे की असां सोशल डिस्टेंसिंग नथा रखूं। असां फेसबुक व्हाट्सएप ऐं ट्विटर सभिनी खे अलॻि अलॻि रखियो आहे, कंहिंखे बि ईअं गॾु न रखियो आहे। त असां हिकदमि सोशली में डिस्टेंस था रखूं। ऐं रही ॻाल्हि ॿाहिरि निकिरण जी, त महीने खां निकिता किथे आहियूं? सची ॿुधायो हे पाण परेशान थी विया आहिनि। आख़िर जेंट्स माण्हू घर में वेही घरानी वेहंदो, न वञो करे भाई मां बि जाम तंग थी वई आहियां। हाणे नई आइडिया ॾिनी थी मान भाई हेठि वेहण खां मथे वियो वञी टेरिस ते, जाम हवा बि लॻंदव। दीदी कातिल हसीना लॻा पिया आहियो। हा थैंक यू। भाई प्लीज ॿुधायो असांखे तव्हां मथे ते झिरकी घोसला कीअं ठाहिनि? ॾिसो इंसान खाली पंहिंजे लाइ सोचींदा आहिनि, असां ईअं न आहियूं, असांखे इंसान वणंदा ई न आहिनि। करे मूंखे मन अॻे खां ई पशु पक्षियुनि सां जाम प्यार रहियो आहे। मुंहिंजे त पहिरें बॉयफ्रेंड जो नालो बि तोतो हुयो। छा चई अम्मा? भैया तव्हां ॿुधाइण चाहींदा कुझु? ॾिसो जानवरनि लाइ कंहिंखे त सोचणो पवंदो न। असां न सोचींदासीं त केरु सोचींदो? हाणे मां मथे ते शावण वांगुरु ठाहियो आहे न, त हिते 4-5 झिरकियूं अची वेहंदियूं आहिनि ऐं मां पाणी बि विझंदो आहियां न, त उन्हनि खे लॻंदो आहे रेन डांस चालू थी वई आहे। पर ठाहियो आहे कीअं तव्हां? ॾिसो आइडिया वठो था, गिराक मिलनव त मूंखे वठी ॾिजो। ईअं मुश्किल कम बि न हुयो। हाणे पालराणियूं बंदि लॻी पयूं आहिनि, असांजो ट्रिमर बि ख़राब थी वियो, त मुंहिंजे भाउ चई मिक्सर में मथो विझ। त मिक्सर में मां जीअं ई मथो विधो, मुंहिंजे भाउ बटन घुमाए छॾियईं। हुन खां पोइ त कुझु सम्झ में न आयो। माना मुंहिंजो मथो ईअं मिक्सर जे गिलास में ऐं टंगू हवा में। कीअं त लॻई? इहो त सवाल ई न पुछो। घर में ईअं पियो लॻे जेल में उमिरि केॾी सज़ा थी कटियां मां। सॼो ॾींहुं घर में वियो, किॾे वञी न सघूं, साहेड़ियुनि सां ख़ाली वही वीडियो कॉलिंग था कयूं। बाबा हाणे वञी मूंखे जान में जान आई आहे, थोरी शांती अचे मूंखे। अॻे बि एॾियूं मुसीबतूं आयूं आहिनि, पर कॾहिं हीअं न आई आहे भई असां निकिरी बि न सघूं, कंहिंसां मिली बि न सघूं, किथे वञी बि न सघूं। ईअं महांगियूं थी वेंदव, भाॼियूं एॾियूं महांगियूं थी वियूं आहिनि, किरयाने खां सामान चङी तरह मिलनि नथा। भाई 2 बजे ताईं खुलियल हूंदव। मुंहिंजी मम्मीअ खे त माना उल्टियूं थियूं अचनि। ऐं घर वेही करे न सभु अलॻि अलॻि फरमाइशूं था कनि। कोई चए थो मूंखे चीज़ चिली ठाहे ॾे, कोई चए थो पिज़्ज़ा ठाहे ॾे। ऐं ठाहे करे बि असां थकिजी था पऊं, सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे। ऐं बासण बि माना हेॾा था निकिरनि की पुछो ई न। तव्हांजो शहर ग्रीन ज़ोन में आयो आहे, त तव्हांखे कीअं थो लॻे? हाणे पहिरियों त आसरा ई न पिया लॻनि हिन जन्म में ॿाहिरि निकिरंदासीं, लेकिन फाइनली अॼु मां घर खां ॿाहिरि निकिती आहियां। टेंशन न खणो, तव्हां बि ईअं ई ख़ुशि थींदव ॿाहिरि निकिरी। पर यार परेशानी अञा ख़तम न थी आहे। लेकिन असांजे हिते कीअं मंदिर चालू थी आहिनि न, त हाणे प्रार्थना असां करे सघंदा आहियूं ऐं प्रसाद ठाहे करे कणा वणा विराए सघंदा आहियूं, त थोरी ईअं ख़ुशी मिलंदी न। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। पहिरियों दफ़ो ओडिशा में अम्फान तूफ़ान अचण सां कोन थियो हिकु बि मौत। अहमदाबाद में कोरोना जे संकट जे कारण माण्हू फास्ट फूड जो धंधो छॾे कनि था भाॼीअ जो धंधो। सौराष्ट्र उत्तर गुजरात में नर्मदा जो पाणी सवें डैमनि में पवंदो, पर कच्छ में इहो पाणी सिर्फ़ टप्पर डैम में थींदो जमा। 3 डिग्री तापमान घटंदे कच्छ में राहत। सोन में रोकाण लाइ सोवरिन गोल्ड बॉन्ड बणजंदो सुठो विकल्प। ऊर्जा खुश रहण में ख़र्च कयो, छो त खुश रहण सां ई मिलंदी आहे वधीक इम्यूनिटी, ॾिनो डॉक्टरनि रायो। अमेरिका में थियण लॻियूं आहिनि कारनि में शादियूं ऐं बर्थडे पार्टियूं। माज़ी फास्ट बॉलर सिडले ट्रायथलॉन 10 किलोमीटर रनिंग करे 1.5 किलोमीटर स्विमिंग कई पूरी। भारत देश में शूटिंग लोकेशन वधी, हॉलीवुड भी हिते वधाईंदा शूटिंग। हांगकांग में सोशल डिस्टेंसिंग माण्हू भुलिया, त टीयर गैस सां कयो वियो परे। यूनिवर्सिटीअ में पढ़ंदड़ विद्यार्थी हिक सां गॾु ॿी बि डिग्री करे सघे थो हासिल ऑनलाइन ते। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 1,34,568,
2894 मौत, 55,375 थिया ठीक। भुज में 20 किलो पाड़े जे मांस सां गॾु कई वई हिक शख्स जी गिरफ़्तारी। पूर्व हॉकी खिलाड़ी बलबीर सिंह जो थियो 96 साल में निधन। हिटलर जे मगरमच्छ सैटरन जो थियो 84 साल में निधन। बॉलीवुड जी फिकी ईद, कान मिली सलमान खान जी फिल्म राधे जी सौगात। जय झूलेलाल, मां पायल मेघानी तव्हांखे ॿुधायां थी पहाको नंबर 17। 13 जी गुथी 100 चोटूं खाए। कंहिं बि कम में जरा सी लापरवाही या देर वॾे नुक़सान जो कारण बणिजी सघे थी। इन करे इंसान खे घुर्जे त हू पंहिंजे कम खे सावधानीअ ऐं सही वक़्त ते पूरो करे। पहाको नंबर 18, अंदर अॻियां रुअण आहे, अखियुनि जो ज़्यान। ही पहाको तॾहिं चयो वेंदो आहे जॾहिं को ज्ञानी शख्स कंहिं अज्ञानीअ खे नेक सलाह ॾींदो आहे जेके अज्ञानी शख्स ते को असर न कंदियूं आहिनि, न ई उन ते अज्ञानी अमल कंदो आहे। पहाको नंबर 19, हिरणी अॻे ई नचणी वेतर पयस गिंडणी। मतलब त हिरणी पहिरियों ई चंचल, वेतर उनखे घंटी ॿधी त पोइ उनजे आवाज़ ते पाण वधीक ठेंग टपड़ ॾियण लॻंदी आहे। बुरे इंसान खे हिमथाइबो त हू अञा वधीक बुराई कंदो। पहाको नंबर 20, मोतियुनि जी परख मां छा ॼाणे शीशा घर। मतलब त कांच जो वापारी मोतियुनि जी परख छा करे सघंदो। जवाहर जी परख त जौहरी करे सघंदो। पहाको नंबर 21, मेह पंहिंजी काराणे कान ॾिसे ऐं गांइ खे चवे हलड़ी पुछ कारी। हिन पहाके जो इस्तेमाल अहिड़नि शख्सनि जे मथां तंज़ करण लाइ कबो आहे जेके पाण ऐबनि सां भरियल हूंदे बि ॿियनि जा ऐब पिया ज़ाहिर कंदा आहिनि। इंसान खे पहिरियों पंहिंजा ऐब ॾिसण घुर्जनि, पोइ ऐब जो ई करणु खपे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।